दाई है अहादीस के कुरान के कारी, फैलाएंगे इस्लाम तमन्ना है हमारी। तौहीद के नगमात लबों पे है सजाए, सीनों में है आयात तफासीर समाए, हम सीरत आका को दिलों। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। हम्दो सना किबरियाई अज़मत वलाई रब्बे करीम के जुगाए जो को कुल कायना जो अकेलो खालिक व मालिक है। ला तादाद बेहिसाब दुरूद सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजे नाम नामी ज़ात गिरामी थे। मौजूद सामीन बिरादरान इस्लाम वाजिब एहतराम दोस्तों बुजुर्गो, असल खिताब असांजे मेहमान खुसूसी मौलाना मोहम्मद खान तोहीदी साहब जन जो है, मुखां पोइ कारी मुश्ताक साहब जो बयान है। मुख्तसिर अर्ज़ कंदुसि हुक्म जी तामील कंदे। अज़ीज़ो, अल्लाह ताला हर नबी के पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि ते मबूस करे मोकिलियो। कंहिं नबी के कंहिं ॻोठ जे लाइ, कंहिं नबी के शहर जे लाइ इलाइक़ा उन्हनि खे ॾसिया विया ऐं पैगाम जूं हदूं ॿुधायूं वयूं ऐं उन्हनि सही अंदाज में हक़ अदा कयो। पर हर नबी के अल्लाह ताला किताब की सूरत में जिब्रील अमीन के थ्रू जेके अहकामात नाज़िल कया, उस ताईं उन्हनि अहकामात जी पैरवी करनी हुई, हुक्म की तमील करनी हुई, जेस ताईं नबी रहा ऐं सदुल किताब हुआ। तौरात, इंजील, ज़बूर, सूफ़ इब्राहिम, सूफ़ मूसा, अल्लाह के रसूलनि नबियुनि खे किताब ॾिना ऐं शरीयत ॾिनी, उस ताईं हुई जेस ताईं नबियुनि दावत भी ॾिनी। दुनिया में अल्लाह के नबी की रिहलत थी वही, फोत थी वियो, तो उन सां गॾोगॾु उन जी शरीयत बि ओस ताईं मुकम्मल थी। पर असां नसीबनि वारा आहियूं, उम्मत मुहम्मद वारा, जो असांजो अव्हांजो मिड़नी जो जेको पैगंबर अलैहिस्सलात वस्सलाम अल्लाह मोकिलियो, रहमतुल लिल आलमीन, खातमुन नबिय्यीन, पूरी कायनात जे रहबरी रहनुमाई लाइ मोकिलियो। पाण करीमन खे को मुख्तसिर एरियो या को ख़ितो या मक्को या मदीनो, हिजाज़ या अरब कंट्रीज़ ताईं न, पर पाण करीम सल्लल्लाहु अरबिन जे लाइ, अजमिन जे लाइ, पर पूरी कायनात ताईं जेकी माण्हू क़यामत जे ॾींहं ते ईंदा वेंदा, उन्हनि मिड़नी जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी आहिनि, रसूल आहिनि, रहबर आहिनि, रहनुमा आहिनि। छो जो पाण करीमन खां का पोइ शरीयत ईंदी कान का, न को किताब ईंदो, न जिब्रील ईंदो, न नबी ईंदो, पाण आख़िरी ज़मा पैगंबर। इहो एज़ाज़ सिर्फ़ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह सुब्हानहु व तआला नसीब कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
सीरत में बि यकता तो सूरत में बि यकता। न रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कंहिं सूरत में मुक़ाबलो करे सघियो, न को सीरत में मुक़ाबलो करे सघियो। न पाण करीमन जी के गुफ्तार में, न किरदार में, जंहिं बि मामले में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो किरदार ॾिसो, उसवे हसना ॾिसो, संदन को बि मद्दे मुक़ाबिल न आहे। इहा वॾी वसफ़ अल्लाह जे तरफ़। ऐं अल्लाह पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हर खूबी सां नवाज़ियो। हिलम बि मौजूद आहे, बुर्दबारी मौजूद आहे, आजिज़ी मौजूद आहे, रहम दिली मौजूद आहे, फराख दिली मौजूद है, मिस्कीननि ग़रीबनि ऐं यतीमनि जी हल रुखी मौजूद आहे। यतीमनि ऐं बेवाहनि जा मुहाफ़िज़ थी करे आया। माना हर मोड़ ते ॾिसंदो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जो मुतालबो कंदो तो जो को सानी पाण करीम जो तव्हांखे न मिलंदो। तॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मोहम्मद करीम तोखे मोकिलियो अथम पर पूरी कायनात जे लाइ रहमत लिल आलमीन करे। जेतिरा बि आलम जे लाइ रहमत लिल आलमीन थी करे आए। दुनिया वारनि जे लाइ, आख़िरत वारनि जे लाइ ही दुनिया ख़त्म थींदी, आख़िरत थींदी। महशर जे मैदान में ओस ताईं सुवालनि जवाबनि जी रिश्त ख़त्म न थींदी, जन्नत जहन्नम जो फ़ैसिलो न थींदो जेसीं तूं सिज रेज़ न थी अल्लाह तबारक व तआला जी सना न बयान करी, तेसीं अल्लाह सुब्हानहु व तआला जन्नत जहन्नम जो फ़ैसिलो न करे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो महशर जो मैदान हूंदो, आउं सिजदे में किरी पवंदुसि, सारा माण्हू मायूस थी करे मूं वटि ईंदा। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि उम्मत वारा वेंदा। आदम नबीउल्लाह तो असांजो अबो ही। हाणे 50,000 साल जो ॾिहाड़ो आहे। माण्हू गर्मी जे करे तबाह थी विया, परेशान हाल है। को केड़े कुंड में किरला, को केड़े कुंड में किरला। एडी शदीद गर्मी जी हालत आ। आदम सफीउल्लाह हाने अल्लाह के का सिफारिश करियो असा ते मेहरबानी करे। जेके जन्नत मिलनी आ तंहिंखे जन्नत मिले, जेके जहन्नम मिलनी आ तंहिंखे जहन्नम मिले। रुगो फैसलो त हिकड़े पासे थिए। पाण करीम फरमायो आदम चलो न न न मूं में जरूरत ही ना है, छो जो मूंखां ग़लती थी है। अल्लाह फरमायो त आदम मुस्कुन तबज़ौजकल जन्नत, तू ऐं तुंहिंजी घरवारी हवा जन्नत में रहो। वला तक़रबा हाज़िहि शजरत, इन वण जे क़रीब न वञो। ओ उम्मतियो मुंहिंजा औलाद मूंखे मालूम आ तव्हां सां हमदर्दी भी आ, मोहब्बत भी आ, पर मजबूर आहियां। मूं ग़लती कई, अल्लाह जी नाफरमानी थी वई। उन नाफरमानी जे करे अल्लाह मूंखे हवा के जन्नत मां ॿाहिरि कढी छॾियो, दुनिया में मोकिले छॾी। ऐं त इन ख़ौफ़ में आहियां किथे इन ॻाल्हि जो मूंखां हिसाब न थिए। तव्हां वञो ॿिए कंहिंखे वञी चओ। वरी उम्मत वारा हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह वटि पहुचंदा। इब्राहिम ख़लीलुल्लाह भी जवाब ॾींदो, आदम सफ़ीउल्लाह भी जवाब ॾींदो। सभई वारे वारे हर नबी खे मिनत कंदा। सभई चवंदा न न असां में एतिरी ज़रूरत ई ना है जो अल्लाह करीम जे रूबरू ॻाल्हाए सघूं। पाण करीमन फरमायो पोइ सारी इंसानियत मूं वटि आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी महशर जे मैदान ताईं जेका कायनात वारा इंसान आहिनि, जिन आहिनि, मर्दनि औरतूं आहिनि, उहे मख़लूक वारा मूं वटि ईंदा। अल्लाह जा नबी तव्हां सिफ़ारिश कयो। पाण करीमन फरमायो ऐं सिजदे में किरी पवंदुसि तो सिजदे में रहंदुसि। अल्लाह तबारक व तआला उहे मूंखे तारीफ़ात इल्हाम कंदो। उहे तस्बीहात हूंदियूं जेके मूं दुनिया में चयूं ई कोन हूंदियूं। ऐं सिजदे में अल्लाह जी हम्द सना बयान पियो कंदुसि। अल्लाह सुब्हानहु व तआला हुक्म सां फरमाईंदो कुम रह सकिया मोहम्मद सलमा तुता। ओ मोहम्मद पंहिंजे सिर मुबारक के मथे खणो, जेको सवाल करी तुंहिंजो सवाल पूरो कयो वञे।
पाण करीमन फरमायो अल्लाह सुब्हानहु व तआला के अर्ज कंदस मुंहिंजा अल्लाह ई सारा माण्हू तकलीफ़ुनि में आहिनि मुंहिंजा मालिक हाणे फ़ैसिलो थिए जन्नती जन्नत में वञनि जहन्नम में जेको तुंहिंजो फ़ैसिलो आहे पर हीउ ॾुखियो ॾींहुं ख़तमु फरमा अल्लाह सुब्हानहु व तआला मुझे सदन के आवाज़ के बुलंदो मुझे सिफारिश बुलंदो मु अर्ज़ पे कयो त पाण करीम रहमतुल लिल आलमीन हिन आलम ला भी रहमत करे आया हुन आलम ला रहमत बणजी आया इंसान ला रहमतुल लिल आलमीन ना हिन इंसान हुजन जिन हुजन जानवर हुजन पखी हुजन पखड़ हुजन कायनात जा हर शय हुजे जी रूह हुजे गैर जी रूह हुजे सब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रहमतुल लिल आलमीन मनता तने फरमाएगा मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मोहम्मद करीम कायनात जी जा शया तमाम मिलनी रहमतुल लिल आलमीन की करे आया हो चाहे केड़े नस्ब सा वास्तो होजे केड़ी जात सा वास्तो होजे केड़ी जिन्स सा वास्तो होजे पर रहमत भरिया नबी है अल्लाह सुब्हानहु व तआला पाण करीमन के रहमत वारो नबी करे मोकलियो तने फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना ओ इंसान हो जेको रहमत वारो नबी आ जेको दुनिया में भी उम्मत ला रोए पियो आखिरत में भी महशर के मैदान में सिजदे में ज़ारो कतार रोई करे तवां जी सिफारिश कंदो हानी तवां ला इहो फर्ज आ त उन मोहम्मद करीम जे हर फरमान ते कुर्बान थी वञो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना दुनिया के सारे मामलात हुजन तिजारत छो न हुजे व्यापार छो न हुजे डेटी लटी छो न हुजे दीन जा मामला छो न हुजन दुनिया जा मामला छो न हुजन खुशियों छो न हुजन गमियों छो न हुजन तालीम जा मामला छो न हुजन इबादत जा मामला छो न हुजन हर मामले में तमा जेला उसवे हसना है जेको मोहम्मद करीम जो नमूनो आ ओ के बेहतरीन नमूनो आ ओ नमूनो इख्तियार कयो ओ सीरत इख्तियार कयो तुम कामयाब हिते भी कामयाब हो तो हुते भी कामयाब हो हाने असांजो फर्ज चाहे त पाण करीमन जेको फरमान फरमाए विया उन ते अमल करे ॾेखारे पाण करीम हमेशा सच ॻाल्हायो आहे पाण करीमन के कूड़ खां नफ़रत आहे ते करे थी सच जेको आहे तो पंहिंजे पाण ते नाफ़िज़ कयूं चाहे केतिरी बि तकलीफ़ अचे वञे सच ॻाल्हाईंदासीं कामयाब थींदासीं पाण करीम जी ज़बान जी ॻाल्हि थिए त सच ई सच आहे पाण करीम कोई सिफ़ात सब खां पहिरीं जेको दावत जो ऐलान कयो पहिरीं पुछो क़ौम वारनि खां छो त दाई जे लाइ ज़रूरी आहे त कम से कम पाण सचो हुजे पोइ जे सच ते हुजे ॻाल्हि ते माण्हू इतबार कंदा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के वारनि खे सभिनी खे गॾु कयो सैयदुल कौनैन फरमायो तमाम 40 साल मूं गुज़ारिया हाने मुखे इहो तमाम सवाल जो जवाब ॾिजो तव्हां सां रातियूं भी मुंहिंजूं गुज़री वयूं ॾींहं भी गुज़री विया ख़ुशियुनि में भी गॾु ग़मियुनि में भी गॾु हल वजतमूनी सादिक़न औ काज़िबा मके वारो मुखे ॿुधायो त तव्हां मुखे कूड़ो सम्झो या सचो तंहिंमें नंढा भी हुआ वॾा भी हुआ जवान भी हुआ एक ज़बान थी करे जो जरबना कमिरारन फमा वजदना के इल्ला सादिका मोहम्मद करीम तो के रात जो भी आजमायो सी नीहन में भी आजमाया सी जंगिन में भी आजमाया सी झेलन में भी आजमाया सी खुशिन में भी आजमाया सी गमिन में भी आजमाया सी फमा वजदना के इल्ला सादिका जने भी तो के ॾिठो सुन तो सच्ची सच ॻाल्हायो आहे कूड़ तव्हांजे ज़बान ते कॾहिं बि न आयो ॻाल्हि तव्हां जॾहिं मुखालिफ़ भी तारीफ़ कनि ॻाल्हि त इहा चइबी जेके मुखालिफ़ तारीफ़ कनि अल्लाह अकबर पाण करीमन जे नबूवत सां के इख़्तिलाफ़ हो पर पाण करीमन जे ज़ात ते उन आंगुर बि न खई आहे चयोसीं तव्हां जहिड़ो अमीन सादिक सां करे ॾिठो ई कोन
तू पान सचार, तू सचार जो औलाद, तू पान अमीन ही, तुझा अब्बा दादा भी अमीन रहा, तू पान सचो, अब्दुल्ला सचो, अब्दुल मुत्तलिब सचो, अबू तालिब सचो, तू पूरो खानदान सचन वारो आ। मोहम्मद करीम तू सवाल पियो करी, तू सच्ची सच ॻाल्हाईंदो आहीं, तुंहिंजे सच में कोई शक न आहे। तॾहिं फरमाई वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु यूहा अल्लाह फरमायो मोहम्मद करीम ओ हमेशा ॻाल्हाईंदो आहे सच ना, कॾहिं कूड़ जी ज़बान ते न ईंदो आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु यूहा, जॾहिं ॻाल्हाईंदो आहे सच ॻाल्हाईंदो आहे मोहम्मद करीम। छो जो मोहम्मद करीम ते जेको ईंदो आहे जिब्रील अची करे रब जो पैगाम पहुचाईंदो आहे, अल्लाह जी ॻाल्हि अहां ताईं पहुचाईंदो आहे। तंहिं करे यादि रखिजो त मोहम्मद कॾहिं बि ग़लति ॻाल्हि न कंदो। साहबी रसूल किताबत पियो करे वही जी, लिखंदे लिखंदे रुकिजी वियो आहे। पाण करीमन हैरान बि फरमाईंदो, दे ख़बर मुंहिंजा साहबी तूं केर न लिखी थो कि ख़ामोश थी थो वञे, ही कलम बंदि छो थियो? चवण लॻो या रसूल अल्लाह, तव्हां कॾहिं ख़ुशी में हूंदा आहियो, कॾहिं मिज़ाया ॻाल्हि कंदा आहियो, कॾहिं को तकलीफ़ ई ग़म में हूंदा आहियो, कॾहिं कावड़ में हिकदमि नमूने सां ॻाल्हाईंदा आहियो, जहो जलाल में। अल्लाह जा नबी इन सोच में आहियां त इहे शयूं लिखां या न लिखां। कॾहिं तव्हां कावड़ में बि गुफ़्तो कढंदा आहियो, तव्हां कॾहिं मिज़ाया ॻाल्हि बि कंदा आहियो, छो त जेको लिखंदो वञा सो वही थींदो पियो वञे, उन ते हुकुम सादर थींदो वञे। जेको मुहम्मद चवे उनखे मञिजो, जेका रोके रुकिजी वञिजो। तेला अल्लाह जा नबी ऐं रुकिजी विया। पाण करीम फरमायो वमा यंतिकु मिन लिसान मुहम्मदिन इल्ला बिल हक़, मुंहिंजा साबियो खुद को न कजां, उल को न कजां। मुहम्मद जी ज़बान जेॾी महिल ॻाल्हाईंदी हक़ ॻाल्हाईंदी, हक़ खां हिन सवाइ इन ज़बान ते लफ़्ज़ बि न ईंदो। मालूम इहो थियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका गुफ़्तगू आहे सची सचा हक़ ई हक़ आहे, में कोई शक न आहे। ये उम्मत वारनि खे अल्लाह तबारक व तआला वॾी आहे सादत नसीब कई आहे, जो असांजो पैगंबर सभिनी खां मथां हुआ हर मामले में। अल्लाहु अकबर। पोइ अरमान थींदो आहे जॾहिं उम्मत कमज़ोर एतिरी थी वञे जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ को ज़बान दराज़ी करे ऐं उम्मती ख़ामोश रहे। असां चाहियूं था दिल में तमन्ना त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ अॼु बि उहा जानिसारी खपे जेका 313 में जानिसारी हुई, जेका फतह मक्के जे टाइम ते जानिसारी सहाबन जो हुई, जेका उहद जे मक़ाम में सहाबन की जानिसारी हुई, जेका जंगे बदर में सहाबन कुर्बान था कयूं। अॼु मुसलमान जो जज़्बो साॻी हुअणु घुरिजे। हक़ त पोइ अदा थींदो, छो जो सहाबन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्ची मोहब्बत कई, जो अल्लाह फरमायो पे उन ते हली पे ॾेखारियूं। छो नड़े रहबरे रहनमा जे मथा कुर्बान थे जेको पंहिंजी उम्मत जे लाइ सुबह शाम फिक्र में हुजे, उम्मती उम्मती उम्मती, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे उम्मत जी तोखे पारत हुजे। उन नबी जे मथा छो न माण्हू कुर्बान थिए? अल्लाहु अकबर। अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि साहबनि खे रोशान बख़्शियो आहे जो गुज़रात नबी में ॾिसो त किताबुल मगाज़ी बुखारी शरीफ जो किताब ॾिसो। अल्लाह तबारक व तआला साहबनि खे एॾो जज़्बो ईंदो हुननि पाण करीमनि जे हर मामले ते हर हदीस ते अमल करे ॾेखारियो आहे। उन खां बाद में पाण करीमनि जो हर मर्के में रसूल करीम जो दिफ़ा भी करे ॾेखारियो। उहद जी जंग हज़रत तलहा रज़ियल्लाहु ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बचाइंदे बचाइंदे 70 ज़ख्म पूरे जिस्म ते जो तेरी दुआ पाण करीमन जे साम्हूं थी करे बीही रहंदो आहे।
ओ तीर हज़रत तलहा रज़ियल्लाहु तआला दे छाती के चाक करे जख्मी करे छॾींदो आहे वरी ॿियो तीर ईंदो आहे पाण करीम जे साम्हूं अची करे वेंदो आहे तलहा रसूल करीम ओ काफ़रनि जे सिफ़ुनि में निहारे करे जॾहिं मथे कंधो मुबारक खणी करे ॾिसंदा आहिनि त काफ़र कहिड़े हाल में आहिनि हज़रत तलहा जी घड़ निकिरी वेंदी आहे ओ या रसूल अल्लाह मथे मुबारक हेठि कयो ईअं न करे जो कंहिं दुश्मन जो तीर तव्हांजे मथे मुबारक में लॻी वञे अल्लाह जा नबी तव्हांजे दुनिया मां रेलत खां पोइ असां लाइ भला छा बचंदो तव्हांजा जानसार मौजूद आहिनि असां कुर्बान थी वञूं तव्हांजे मथां फिदाक बी व उम्मी मोहम्मद करीम पंहिंजे मथे मुबारक खे हेठि कयो मथां के ज़ालिम जो तीर तव्हांजे मथे मुबारक खे लॻे हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाए थो जॾहिं उहद जो मार्को ख़तमु थी वियो आहे मूं वॾी जांच कई आहे हज़रत तलहा रज़ियल्लाहु तआला खे मूं ॾिठो आहे हिकिड़े खॾे में किरियल ओ जहान मां लाॾाणो करे शहादत जे रुतबे ते फाइल थी चुको आहे संदसि सीने में ॾिसां त 70 खां मथे बि ज़ख़्म बुरछनि जा भालनि जा तीरनि जा इन्हनि कमाल करे छॾियो अॼु जज़्बो उन्हनि साहबनि वारो हुजे तॾहिं गुस्ताख कहिड़ी ज़रूरत आहे कहिड़े यहूदी खे ज़रूरत थिए अॼु कंहिं हिंदुस्तानी खे ज़रूरत थिए कंहिं मलून आहे मलून खे ज़रूरत थिए जो मोहम्मद करीम जी शान में को गुस्ताखी करे थी नथो सघे जॾहिं असां मां जज़्बा ख़तमु थी विया जॾहिं असां मां इहो अल्लाह जो ख़ौफ़ ख़तमु थी वियो रसूलुल्लाह जी मोहबत ख़तमु थी वई हाणे जेके चाहे बक बक करण जी मर्ज़ी आहे उहे क़ल्ब जी पैदावार अंग्रेज़ यहूदी जिन खे असली पंहिंजे पीउ जी बि ख़बर कान्हे का रसूल करीम जे शान में गुस्ताखी कनि ओ इन करे जो असां जॾहिं ईमान त हथ धोई वेठासीं असां में ज़रूरत न हुई तंहिं करे उन्हनि खे मौक़ो मिलियो आहे जीअं खपे न तीअं पिया पर जेकॾहिं असां में जज़्बो हुजे त गुस्ताख खे ताक़त न आहे असांजा हाकिम वक़्त हुक्मरान आशिक़ रसूल पाण खे सॾाइण वारा रियासत मदीना इन्हनि चेहरनि खे केरु सम्झाए तिन यसरब ते मदीना जो नालो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में थियो रियासत मदीने जे खोर थियण वारा बारी रबियुल अव्वल ते जुलूस जी क़यादत करण वारा हाकिम हुक्मरान ऐं पंहिंजी हुकूमत ते बारी रबियुल अव्वल ते इश्क नबी जो ॾिहाड़ो मिलाद मल्हाइण वारा पहिरीं उन्हनि गुस्ताखनि खां तई बाइकाट त कयो फिरांस जो मुल्क है यहूदी है उनखे पंहिंजे पीउ जी बि ख़बर कान्हे का मुंहिंजो पीउ कहिड़ो आहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी थो करे अॼु बि पाकिस्तान जा सिफारती तालुकात सां मौजूद आहिनि न हुन जे सफ़ीर खे वापसि कयूं न पंहिंजे सफ़ीर खे घुरायूं मुज़म्मती बयान जारी कयूं क़ौमी असेंबली में कावड़ अपोज़िशन ते आहे त मुज़म्मती बयान पियासीं ॾियारियूं ऐं बिल पास पिया कयूं उन्हनि ईअं छो कयो आहे ऐं जेको आहे सो असां सां अपोज़िशन वारा साथ कोन था ॾियनि इहे मुनाफ़िकाना पॉलिसी आहे ख़बर त तॾहिं पए हा जॾहिं फिरांस जे सफ़ीर खे तई वापसि उछले छॾियो आहे पंहिंजे सफ़ीर खे घुरायो आहे उनखे चयो हा तेसि ताईं तव्हां सां बाइकाट रहंदो तिजारती बाइकाट रहंदो सिफारती बाइकाट रहंदो दुनिया जा हर मामला तव्हां सां बाइकाट रहंदा छो जो असांखे रसूल करीम ते तव्हां आङुर खई आहे असीं ईमान वारा आहियूं असीं मोमिन आहियूं नथा हुन सां ठा कयूं जेको रसूल करीम जो दुश्मन आहे ख़बर त तॾहिं पए अल्लाह अकबर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभिनी खे माफ़ कयूं पर गुस्ताख खे माफ़ न कयूं हदीस पाक में चए थो फतह मक्के जो मौक़ो आहे पाण करीमन ऐलान करे फरमायो ला तसरीब अलैकुमुल यौम ओ मक्के वारो अॼु मूं मिड़नी खे माफ़ कयो आहे जे मुंहिंजे मथां कंडा उछलिया उनखे बि माफ़ जे रस्ते में गंदो छिलियो उनखे माफ़ जे ओझरियूं जानवर जो मुंहिंजे मथां मोकिलियो उनखे माफ़ जे मुंहिंजे नियाणियुनि खे तलाक ॾेई छॾी न पोइ ऐलान खां पोइ उनखे बि माफ़ जिन मूंखे तकलीफ़ूं ॾिनियूं उनखे माफ़ पर माफ़ न थींदा चार गुस्ताख माफ़ न थींदा
जिनके जिथे लहो उनके कत्ल कयो ऐं ॿ औरतूं गुस्ताख उन्हनि खे बि माफ़ न कयो साहबन ॻोल्हा की ताक़ में कई आहे उनखे ॻोल्हा कई अथनि हिकिड़ो इब्न ख़तल काबे जे गिलाफ खे पकड़े करे बीही रहंदो आहे मूंखे माफ़ी मिले साहिब रसूल ईंदो आहे या रसूल अल्लाह इब्न ख़तल या रसूल अल्लाह इब्न ख़तल यतअल्लक बिइस्तिवार कअबा मुंहिंजा पैगंबर इब्न ख़तल त कअबे जे गिलाफ खे पकड़े करे चए पियो मूंखे माफ़ कयो पाण करीम फरमायो उक़्तुलू इनखे क़त्ल कयो छाजे करे इनखे माफ़ी न मिलंदी हिकिड़ो त हू इस्लाम छॾे मुर्तद थियो आहे नंबर 2 तॾहिं मुस्लमान खे क़त्ल कयो आहे नंबर 3 वॾे में वॾी इन जी ग़लती आहे त मुहम्मद जी गुस्ताखी कई अथसि पाण करीमनि जे उम्महातुल मोमिनीन जे बारे में नबी करीम जे न्याणे जे बारे में अहल बैत जे बारे में हिन बद कलामी कई आहे हिन शाइरो शाइरी कई आहे अल्लाह जो बि अमर इहो आहे मुहम्मद रसूलुल्लाह जो अमर इहो आहे त गुस्ताख खे माफ़ न कयो वञे उन इब्न ख़तल खे काबे जे गिलाफ खे पकड़े ला पर साहबी रसूल खे तलवार हणी उन जे कंध खे परे थो चले या रसूलुल्लाह तुंहिंजे हुक्म जा असीं इंतज़ार पिया कयूं पाण करीमन फरमायो अॼु इब्न ख़तल क़त्ल थी वियो आहे अॼु खां बाद में काबे में ॿिए कंहिंजो क़त्ल न कजो अवांखे मालूम हुजे काबतुल्लाह में कंहिंखे क़त्ल कोन्हे करणो पर नबी जे गुस्ताख खे काबे जे सिहन में भले गिलाफ काबा में पकड़ो वेठो हुजे उनखे उते माफ़ न आहे कयो अफ़सोस थींदो आहे वक़्त जा नाम निहाद अल्लामा तव्हांखे ख़बर आहे त अल्लामा जंहिंखे मशहूरु आहे ताहिरुल क़ादरी जेको मीलादिन जो चङो मुड़ुस आहे 12 रबीउल अव्वल ते वॾे में जुलूस हिते बि कढंदो आहे कैनेडा में बि कढंदो आहे उनजो बयान हाणे आयो इन फ्रांस जो जेको सदर है मैक्रोन नबी करीम जे खाका कढाई पंहिंजी क़यादत में त उन सदर जे ख़िलाफ़ सभिनी जेको मुतमती बयान ॾिना पर ताहिरुल क़ादरी कैनेडा में वेही प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे यादि रखिजो केरु आहे मिनहाजुल क़ुरान जो चेयरमैन आहे मिनहाजुल क़ुरान जो चेयरमैन आहे मीलाद कमेटी जो चेयरमैन आहे बरेलवी जो चङो मुड़ुस आहे उन कादरी साहब बयान बाक़ायदे वेही करे मीडिया के सामने त रसूल करीम जी का भी गुस्ताखी कान की आहे फ्रांस के सदर खाका क़यादत त उन्हनि खे पंहिंजो हक़ आहे अहिड़ी का ॻाल्हि करने का ऐं चवां थो अहिड़े माण्हू अल्लाह जी लानत जे शख़्स जे मथां हुजे जो नबी करीम जो नालो बि वठे मीलाद बि करे जुलूस बि कराए ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सदर गुस्ताखी करे त उनजे जेका अरबे खरबे रुपया वठी करे उनजे हक़ में ऐलान करे त का गुस्ताखी कान्हे का ऐं इन जे लाइ का सज़ा कान्हे का ऐं अंदाज़ो करायो त जेके सही माना में हक़ केरु था अदा कनि मुहम्मद करीम सां जिन खे मोहब्बत आहे अहले तौहीद आहिनि उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला नबी करीम जी मोहब्बत ॾिनी आहे उन्हनि खे ख़बर आहे त नबी करीम जो शान छा आहे अल्लाह अकबर पाण करीम फरमायो चइनि खे माफ़ नाहे करणो इब्न ख़तल खे काबे जे ख़िलाफ़ के पकड़ो वेठो आहे उते क़त्ल कयो वियो आहे उन खां बाद में मुकेस के क़त्ल कयो वियो आहे किथे मक्के जे बाज़ार में उन खां बाद में अब्दुल्ला नामी शख़्स आहे उहो भी नबी करीम जो गुस्ताख आहे हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि पनाह वठंदो आहे या उस्मान मूंखे हानी वठियल मुहम्मद करीम जे साम्हूं वञी कलमो थो पढ़ा मुस्लमान थियण लाइ तयारु आहियां पर मुंहिंजी जान बख़्शी वञे हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु उनखे वठी करे पाण करीम जे साम्हूं ईंदो आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा आहिनि जीअं साम्हूं ईंदो आहे पाण करीमनि पंहिंजे रुख़ अनवर खे मोड़े छॾींदा आहिनि जिया का शे पसंद न हुजे पाण करीमन पंहिंजे चेहरे के मोड़े छॾियो आहे वरी हज़रत उस्मान गनी चवंदो आहे या रसूल अल्लाह ई मुस्लमान थियण जे लाइ आयो आहे पाण करीमन वरी चेहरे मुबारक के फेरे छॾियो आहे वरी टे चकर चवंदो आहे या रसूल अल्लाह ई मुस्लमान थियण लाइ आयो आहे के मुस्लमान कयो वञे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टे दफ़े ते चेहरे मुबारक के मोड़े छॾियो आहे चौथे दफ़े ते पाण ख़ामोशी सां हुनखे कलमो पढ़ायो आहे उन खां बाद में साहबनि खे फरमायो मुंहिंजा साहिबियो तव्हांखे मालूम न आहे छा
टे दफ़ा मुंह के मोड़े छॾियो हो, चेहरे के मोड़े छॾे। इन जो मक़सद आ त इन जे कंध के कटे विझो हा, पर तव्हां इनकार या रसूल अल्लाह तव्हां चओ हा असां मारे विझूं सा, छॾियूंसि कोन हा। पाण करीमन फरमायो नबी बद अहद न थींदा आहिनि, नबी बद अहद न थींदा आहिनि। ही अहद जे करे उस्मान सां गॾिजी आयो आहे। इनखे तव्हांजे साम्हूं ऐं मोहम्मद कीअं चवां त क़त्ल कयां, ऐं नबी क़त्ल जो हुकुम तव्हांजे साम्हूं जेको शख़्स आयो आहे उस्मान जी हिफ़ाज़त में आयो आहे, मिथूं मेड़ू करे आयो आहे। अव्हांखे कीअं कयां, तव्हां मुंहिंजो इशारो सम्झी वञो हा। जेकर हिन गुस्ताख़ खे क़त्ल कयो हा त जो क़त्ल बि माफ़। उन खां बाद में इकरमा बिन अबी जहल वो फ़ाइदो वठी ॿेड़ी जो समुंड पार करे निकिरी वियो, बाद में अची मुस्लमान थियो आहे। त पाण करीमन गुस्ताखनि खे माफ़ न कयो ऐं गुस्ताखनि जो बाक़ाइदे घिराव करायो अथनि ईमान साहबनि जो। तव्हांखे ख़बर आहे त अबू राफ़े यहूदी आहे, यहूदियुनि जो सरवानी सरदार आहे। उनजे क़त्ल जे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हुकुम सादिर फरमायो। अबू राफ़े छा हूंदो आहे, नबी करीम जी गुस्ताखी कंदो आहे, अहल बैत जे ख़िलाफ़ बक कंदो आहे, अज़वाज मुतहरात जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो केरु आहे जो अबू राफ़े जे कंध खे कटे खणी वेंदो। अल्लाह अकबर। हज़रत अब्दुल्लाह बिन अतीक तैयार थी वियो आहे, या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त मिले इन यहूदी खे क़त्ल करे तव्हां ताईं पहुचायां, उनजे कंध खे कटे खणी अचां। पाण फरमायो तोखे इजाज़त आहे, पर साथियुनि सां गॾिजी वञा। हिकिड़ो सुवाल कंदो आहे, या रसूल अल्लाह ठीकु आहे ऐं साथियुनि सां गॾिजी वञा थो, कुझु वक़्त लाइ मोहलत मिले। पाण करीम फरमायो ठीकु आहे। साहबी रसूल आहे, साथियुनि सां गॾिजी वियो आहे। हू हिकिड़े किले वॾे में रहंदो आहे, मज़बूत में, हिकु ॿ टे चार मंज़िलूं मथे रहंदो आहे, पहाड़ी ते चोटी ते। हाणे मनसूबो ठाहे साहबी रसूल खे क़त्ल जे लाइ वियो आहे। जज़्बो त ॾिसो, पंहिंजी जान जी परवाह न आहे, माल जी परवाह न आहे। ऐं मार जी वियसि मुंहिंजा बच्चा यतीम थी वेंदा, घरवारी मुंहिंजी बेवा थी वेंदी, को बि फिक्र न आहे। रसूल करीम जो हुकुम आहे, तामील करणी आहे, गुस्ताख जे कंध खे कटणो आहे, चाहे का बि क़ीमत अदा करणी पइजी वञे। अल्लाह अकबर। साहिब रसूल मिशन ते जा रवानो थी वियो। पाण फरमाए थो जेॾी महिल उनजे किले में दाख़िल थियण जो टे माह सिज गुरूब थियण वारो आहे, माण्हू मवेशी पंहिंजा जानवर काहे करे अंदरि किले में दाख़िल पिया थियनि। छो जो अॻे कोट हूंदा, ॻोठ हूंदा, वॾो एरियो हूंदो, हुनखे किलो हूंदो हो, उन ते वॾो गेट लॻल हूंदो हो। जहिड़े नमूने सां पुराणा किला अॼु न आहिनि त मौजूदु। साबिक़ फरमाए थो सभु माण्हू अंदरि थिया, पंहिंजा माल बंदर कयूं। मग़रिब जो उंदाहर जो टे मुंहुं सॾु थियो, दरबान सॾु कयो त जंहिंखे अंदरि थियणो आहे सो अंदरि थिए, न त ही दरवाज़ो बंदि थी वेंदो। अल्लाह अकबर। साहिब रसूल तो फरमाए त मूं चादर लपटी पंहिंजे जिस्म खे उन्हनि माण्हुनि सां अंधेरे में दाख़िल थी वियो आहियां, ख़ामोशी सां हिकिड़ी कुंडली में वञी वेही रहियसि। छो त हिनखे मिशन तकमील करणी आहे। मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान जारी थियल आहे। हाणे उन ते पुख़्ते नमूने सां साहिब खे अमल करिणो आहे। अंदरि वञी कोने में लिकी वेठो आहे, जे त मुंहिंजी नज़र आहे दरबान ॾे। दरबान तालो ॾींदो आहे अंदरि खां, जेके कुंजूं हूंदियूं आहिनि से हिकिड़े कुंड में रखंदो आहे। मूं कुंजनि जे नज़र वठी त कुंजूं कम जो तालो खोले ॿाहिरि त निकिरणो आहे न। साबिर फरमाए त मूं उहे कुंजूं खयूं, ही विया सभु वञी हाणे सुता, आरामी थिया। अबू राफ़े जे साम्हूं पंहिंजा किसा पिया बयानु कनि, पंहिंजी बहादुरी जा दिलेरी जा, ॿुधे पियो, वरी उन्हनि खे ॿुधाए पियो कि बसि सभु माण्हू सुम्ही रहिया। मूं कुंजनि वारो गुच्छो वञी उतां खां खयो, वञी पहिरीं मूं किले जो तालो खोलियो। तालो खोले इन सोच में त इन काफ़र खे क़त्ल करे मूंखे हितां खां निकिरणो आहे। साथ ने मूंखे मूं किले जे कुंड ते विहारे छॾियो। मुंहिंजो तव्हां हिते मौजूदु हुजिजो, तेसीं हितां चुरिजो न, जेसीं आउं किले मां ॿाहिरि न निकिरां। मूंखे यकीन थी वेंदा पूरा पे क़त्ल थी वियो आहे। अल्लाहु अकबर। हज़रत अब्दुल्लाह जो फरमाए मूं ॾिठो सभु सुम्ही पिया आहिनि, काफ़ी राति जो हिसो गुज़री चुको आहे। तलवार हथ में खई अथमि, नेज़ो हथ में खयो अथमि, आस्तगी सां ऐं मथे चढ़ियो आहे सीढ़ियुनि जे मथां। हाणे मालूम न आहे त अबू राफ़े किथे आहे। ऊंदा ही रात आहे,
मुखामोशी दा सद कयो या बाराफे ए लफ्ज़ ॿुधंदे उन सद में जवाब ॾिनो आहे ऐं मूंखे चई केरु रही तो मूं जीअं तलवार खई आहे उते मूं वञी वार कयो आहे जिथां आवाज़ अबू राफ़े जो आयो आहे जीअं मूं वार कया वार मुंहिंजो घिसी वियो आहे इन करे जो हू पोइ ते हटी वियो आहे तंहिं करे गार वार ॾिसण जे करे हुनजी रड़ निकिरी विया चवणु लॻो किथे हो चौकीदारो पहरेदारो मूं ते को हमले आवर ते हमिलो कयो आहे तुंहिंजी सुता पिया आहियो पर हुनखे कंहिं जवाबु कोन सभई निंड में हा ऐं हिकिड़ी ख़ामोशी तां वरी ॿी कुंडली में वेही रहियसि ऊंधा जो फ़ाइदो वठी वेही रहियसि पर जॾहिं दिलि मुंहिंजी धक धक पई करे त इन लाइ न त मूंखे मथां ख़ौफ़ आहे साबित हो रहा तो मूंखे ख़ौफ़ कोन त आउं मारिजी वञा मूंखे इहो ख़ौफ़ हो त पकड़जी न वञा जंहिं मिशन ते नबी करीम जे गुस्ताख़ क़त्ल करण आया मतां मूंखां मिशन ज़ाया न थी वञे अल्लाह अकबर साहिब रसूल तो फरमाए त हाणे वरी ख़ामोशी थी वही बि सुम्ही पियो आहे वरी मूं आवाज़ मटायो हर में फन खपे जंग में तदबीरूं खपनि खाली जंग काने वेणी पर कुछ तदबीरूं हुजनि सोचूं हुजनि होशियारी हुजे नबी करीम उनखे नामद साहबी खे कयो त ही अकुलमंद ॾाहो साहबी आहे इनखे जज़्बो आहे अल्लाह अकबर साहिब रसूल फरमाए लॻो वरी आवाज़ मुंहुं मटाए करे चयो बाराफ़े छा थियो आहे तुंहिंजी आवाज़ बंदि थी वियो आहे पहिरीं तो गोल पे कयो ख़ैर ताहे मूंखे चवणु लॻो तुंहिंजी माउ तोखे गुम करे मूं ते हमिलो थियो तो हानी सुजाग थियो हुन सम्झो त मुंहिंजे पहरेदारनि मां माण्हू आहे तलवार में मूं हथ के खयो आहे ऐं वेझो करीब पियो आहियां ॻाल्हाईंदो पियो वञा यकीन मूंखे कामिल थियो आहे मुंहिंजे तलवार जे ज़िद में ईंदो आहे उते जिथे आवाज़ पहुतो आहे जीअं जो मूं हुनखे धक हयो आहे हीउ मुंहिंजो वार कामयाबु थियो आहे अबू राफ़े ज़मीन ते ज़ख़्मी थी करे किरी पियो आहे आवाज़ ज़बान मां अचण ई ॾिनोमांसि वरी साॻी तलवार जी नोक चुबुर जे पेट ते रखी मथां पूरो वधंदो तमास मूंखे यकीन थी वियो त अबू राफ़े जो पेट फाड़े चीरे करे पुठ ते तलवार जी नोक घुसी वई आहे उन खां बाद मूंखे यकीन थियो आहे तलवार छिके ॿाहिरि कढंदो आहियांसि वरी आहिस्ते आहिस्ते सीढ़ियुनि ते हलंदो आहियां मूंखे ख़ुशी बि थी आहे दिलि में पर तकड़ बात हेठि लही वञा जल्दी जल्दी साथियुनि सां वञी मुलाक़ात कयां पाण करीमनि खे रूबरू वञी हाल ॿुधायां फरमाईंदो आहे त मूं सम्झो सीढ़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ज़मीन ते मुंहिंजो पेर आहे जीअं ज़मीन ते पेर रखंदो आहियां त पेर मुंहिंजो किरी पवंदो आहे नतीजे में आउं हेठि किरी पवंदो आहियां ऐं मुंहिंजी टंग ज़ख़्मी थी पवंदी आहे टंग भॼी पवंदी आहे फरमाई त मूंखे इन टंग जो को ख़ौफ़ ई न आहे ओॾी महिल पंहिंजी चादर आहे जेको पटको ॿधल आहे उहो छिके करे टंग खे ॿधंदो आहियां उन खां पोइ रेड़ियूं पाए करे ऐं उन किले मां किरा थी करे ॿाहिरि कुंडली वञी वेही रहंदो आहियां हाणे वेही रहियसि इन करे इंतज़ारु पियो करे त जेॾीमहिल ऐलान थिए त पोइ वञा सुबह जे सवेरे सवेरे हाणे असर जो टाइम आहे सहरी जो टाइम आहे केॾीमहिल मोर्चे जे मथां उन किले जे मथां हिकिड़ो शख़्स आहे जेको बीही करे वॾे वाक़े ऐलान कंदो आहे ओ हिजाज़ वारो अॼु तमामु बुरी ख़बर आहे अॼु हिजाज़ जो जेको आहे सो मशहूरु ताजर आहे अबू राफ़े ख़बर न आहे के दुश्मन हुनखे क़त्ल करे वियो आहे तव्हां ॿिन्हिनि खे ॿुधायूं पिया अबू राफ़े क़त्ल थी वियो आहे साहिब रसूल फरमाया मुंहिंजे ख़ुशी जी त इंतिहा कान हुई दोस्तनि अहबाबनि खे चयोमांसि हाणे हलो नबी करीम के खुशखबरी बुधायो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामने बतायो नमाज फजर का बाद में या रसूल अल्लाह अबू राफ़े जो कम तमाम थी गया पान करीम ने फरमायो मुझे साहब अब्दुल्ला टंग उठे कर फरमाए तो मु टंग वेठी पान करीम जे कया छो जो मुझे टंग ते चादर बदला पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुझे पेरे टंग ते जी हथ घुमायो मुझी टंग इए सही थी गई गोया में धक लगो ही कोन हो यो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूदो पान करीम हद का मथे खुशी थिया छाजे करे जो गुस्ताख क़त्ल थी चुको माना गुस्ताख है केड़े हाल में माफ ना है करना छाजे करे जो अल्लाह खुद ऐलान फरमायो ते जेकर इंसानन में हमेशा खत्म थी वई अल्लाह झंग जा जानवर मोकले पाजे नबी जे जेको शान में गुस्ताखी दो करे उन का बदलो उठंदो अब आगे मालूम है त अबू लहब जो पुट उतैबा बिन अबी लहब उनके अल्लाह तबारक व तआला हिकड़े शींह जे ज़रिए जिस्म जा टुकड़ा कराया जो गुस्ताख रसूल हो अल्लाह अकबर मुसनद अबू दाऊद में मौजूद है पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मौजूद है उतैबा बिन अबी लहब ईंदो आहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्ताखी कंदो आहे
गुस्ताखी दा गदो गद पान करीमन सा हाथा पाई कंदो आ पान करीम छदान में होंदा आहिनि पान करीम जे पहिरान मुबारक के चाक कंदो छो जो घमंड हो ही सरकार जो पुट हो हसद करो न पोजो पान करीम ऐलान कयो 360 पुतन जी खिलाफत जी कई हिन चयो असां जो दीन छड़ियो अल्लाहु अकबर नबी करीम जो सोड़बा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की न्याणी अम्मा रुकिया जो घरवारो आ पर रुखसत का आगे बीबी सगोरी के उन तलाक दी या अबू लहब जे चवण ते पान करीम के यो सदमो मथा हिन गुस्ताखी कई नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़बान अक़दस मां बददुआ जा लफ्ज़ निकरी विया पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अलैहि किलाबुम मिन कल्बुम मिन किलाबिका मुजरबत जे कुतन मठा एरो कुतो मुसलत कर जको कुत्ते बाब नबी लहब के न छड़े मुसलत करीस छाजे करे बेगुनाह उन गुस्ताखी कया मुसां जी वियो आ पान करीम जे ज़बान अक़दस मां ये बददुआ निकरी वया कुत्ते बाब वियो आ किथे वियो अलकल सा नाले ते किथे शाम जे इलाइके में उते पहुंचंदा तिजारत जे ला पीन के वठी विया अबू लहब ॿिया बि गॾु ताजर विया उते रसिया तो उते जो राही बोन के चयो त अबू लहब ने ख़बर तू हिन जंग में आयो ही रात तां हिते दिव्या हिते जानवर त बकरिन वांगे रिंढन वांगे घुमन पिया हिते त तां के चीरे फाड़े छडींदा तवां हिते कीअं आया हुन जंग में त ही चवण लॻो त असांखे देर थी वई आहे तिजारत जे लाइ शाम पिया वञूं असर का नामी इहा जगह है राहिबरन के चलो तुम हिते रहो भले रात पर पंहिंजी हिफ़ाज़त में रहिजो ख़्याल कजो ऐं पंहिंजे जवाननि खे तयारु रखिजो मता को जानवर ताईं खाई विझो अल्लाहु अकबर उते बाब नबी लहब खे यादगिरी अची वई आहे ॾकण लॻो आहे बाहूं जो त बंदोबस्त कर कि छा थियो पुट कि इन करे जो मोहम्मद मूंखे बददुआ ॾिनी आहे हाणे मूंखे ख़ौफ़ थिए पियो त किथे जानवर मूंखे खाई न विझनि या ज़ालिमन के मालूम हुई तो मोहम्मद करीम जी बददुआ वापस न थींदी आहे त दुआ बि वापस न थींदी आहे पर हट धर्मी में हुआ उन जेके अना जो मसलो समझी करे ईमान कोन आंदो पर ॻाल्हि सारी खे सम्झो वेठा हा अल्लाह अकबर अबू लहब ऐलान कंदो आहे ओ लश्कर वारो मुंहिंजा दोस्तो तव्हां ते मुंहिंजी महिरबानी चयलूं आहिनि ऐं इलाइक़े जो सरदार आहियां तव्हां ते बि कुझु मुंहिंजा हक़ आहिनि तुसी आका हुकुम के केड़ा हक है कि मुजो पुट जवान आ जेके मोहम्मद बददुआ ॾिनी आ अज तमा जो ॾिसां तो त तमी छा था कयो अज पंहिंजा तीरंदाज जेके दिलेर बहादुर रहियो अज सारी रात उन सुम्हणो न आहे मुंहिंजे पुट जे मथां पहरो ॾियणो आहे छाजे करे जो झंग जा जानवर आहिनि मोहम्मद पंहिंजी बददुआ में चयो आहे अल्लाह पंहिंजे कुतनि मथां को कुतो मुक़ररु कजां जेको उनखे चीरे फाड़े छॾे इन करे जानवरनि जी तव्हांखे हिफ़ाज़त कनियामत मुझे पुट के मारे विझा तो छा कंदो आहे अबू लहब जबल जे पहाड़ी ते पंहिंजे पुट खे विहारींदो आहे चारी पासा सामान उनखे ॾींदो आहे जीअं कड़ो ॾे कंहिं शइ खे महफ़ूज़ कजे मंदिर जे उन पोइ हिकिड़ो कड़ो ॿियो कड़ो टियों कड़ो जरी बहादुर तलवारूं हथनि में तीर कमान हथनि में हाणे इंतज़ार कयो मता को जानवर निकिरे ऐं मुंहिंजे पुट खे वञी चीरे सॼी राति पहरो ॾिजो अल्लाह अकबर रात गुजरी वया अल्लाह जो हुकुम सादर थियणो आहे तने फरमाया इन्ना कफैना कल मुस्तहज़ीन मोहम्मद करीम तो ते जिन मज़ाक कयूं जिन तुंहिंजी गुस्ताखी कया जिन तोखे तकलीफ़ ॾिनी आहे असीं उन्हनि जे लाइ काफ़ी आहियूं उनखे कॾहिं बि गुस्ताखे माफ़ नाहे कनो सुभान अल्लाह शींहुं ईंदो आहे अल्लाह जो मुक़ररु कदे शींहुं हूंदो आहे पहिरीं हिक जो वात खे सूंघींदो आहे ॿिए जे वात खे सूंघींदो आहे पहिरें कड़े खे ॿिए कड़े खे टे कड़े खे जेके कड़े में माण्हू मौजूद आहिनि सभिनी जा वात सूंघींदो वेंदो आहे छो जो बददुआ ऐं धप हुन जे वात मां अचे जेको मोहम्मद करीम जो गुस्ताख आहे जेको सहाबनि जो गुस्ताख आहे उन जे वात में बि बदबू हूंदी आहे जेको उम्महातुल मोमिनीन जो गुस्ताख आहे उन जे वात में बदबू हूंदी आहे जेको अहलबे जो गुस्ताख आहे उन जे वात में बदबू हूंदी आहे मोहम्मद करीम जे गुस्ताख जे वात में बदबू आहे और शींहुं सभिनी जा मुंहुं सूंघींदो वेंदो आहे कंहिंखे बि कुझु कोन चवंदो आहे आख़िरकार मथे चवल जी चोटी ते चढ़ंदो आहे उते सामान हूंदो आहे शींहुं पंहिंजे चंपनि सां ऐं वात सां उन सामान खे परे उछलींदो आहे उन चोटी ते चढ़ी करे ॾिसंदो आहे हिकिड़ो शख़्स आराम
आराम या सुकून दा सुतो पिया ए उते बाब नबी लहबा उन दे वात ते जी नक रखंदो आ तो उन मां धप शी खेंदी आ ओडी मां जो जमल के चंबन सा वार करे उनके चीरे फाड़े करे टुकड़ा टुकड़ा करे उनके पहाड़ी दाहे तो उछलींदो आ ओली मां रण निकरी वेंदी आ दाह करे बोला चंदो पहरेदारो चौकीदारो सारी रात तुम सुता पिया हो ई मुझो पुट दमा थी वियो आ इनजा टुकड़ा टुकड़ा जिस्म थी वियो आ चवण लगा साईं हलो त ॾिसूं पेर रखण पिया शींहं जा त शींहं त पूरे इलाइक़े में घुमियो आ कंहिंजो बि नालो न वरिती पर गुस्ताख़ रसूल खे चीरे फाड़े छॾी जॾहिं पाण करीमन दुआ घुरी अल्लाहुम्मा सल्लि अलैहि क़ल्ब मिन किलाबिक ही बदुआ नबी करीम जे ज़बान मां निकती आ ओ अबू लहब जो पुट उते बा चीर जी मरी मालूम यो थियो त गुस्ताख़ रसूल के न दुनिया में अल्लाह ताला आराम करनो तो आखिरत में दिला उन जा साथारी जेके गुस्ताख़ ममालिक हैं नबी करीम जे शान में गुस्ताखी दा कन आई असा जा हाकिम हुक्मरान उन सा दोस्ती निभाइन पिया याद रखन वया मुतहुम फी दुनियान या महूर इन दुनिया में थोड़े अरसे देला करे अल्लाह ताला उनके तिखी रसी दुनिया पर आखिरत में अल्लाह तबारक व तआला उन जला सख्त जो का अदाब जान रखी दियो ने कोई शक नहीं अल्लाहु अकबर अल्लाह सुब्हानहु व तआला जालिमन के सज़ा दींदो एने नमूने सादी इस बात में इंदो किताबुल मगाज़ी में कहजो कतुल्लाही व इक्का बिनशर जो कतुल्लाह आखिरी वक्त बयान कर तिमुल माकरा मौजूद है का बिनशर जो वाक़ियो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मजलिस में मौजूद है रसूल करीम फरमायो इन कैब जो केर मामलो अंजाम के पहुंचाइंदो सुभान अल्लाह साहबी रसूल मौजूदा और या रसूल अल्लाह हजरत मोहम्मद बिन मुस्लिमा अंसारी या रसूल अल्लाह मुखे इजाजत दो इन जो कम सरंजाम मुकम्मल कर इन के पूरो कत्ल कर इन जे जनाजे के पुछड़ो कर इन जी मुठीअ के लुनी खणी अचण मुझो कमाल जा नबी मुखे इजाजत दो जान निसार रहा असाला जिहाद जी गाल थी अचे या के मामले में गाल थी अचे इस्लाम जे लाइ कुर्बानी थी अचे ओ जान जी कुर्बानी हुजे माल जी कुर्बानी हुजे असीं लिखंदा आहियूं त असांजे पारां खां ॿियो पए ही सहाबी रसूल टिपरी थो उथे हर एक जी आरज़ू त मूंखे नबी करीम चए थो पर पाण करीम ठीकु आहे मोहम्मद बिन मुस्लिमा अंसारी रज़ी अल्लाह ताला खे पाण करीम फरमाइनि था ठीकु आहे इहो कमु तूं सरंजाम ॾे अल्लाह अकबर इजाज़त वठंदो आहे या रसूल अल्लाह हिकिड़ी इजाज़त मूंखे ॾियो पान करीम फरमा के इजाजत या रसूल अल्लाह मुके इहा इजाजत दे त कुछ घट वध गाल करनी पवंदी ताकि हुन क्या मुतमइन करे सका तो मोहम्मद सा के तकलीफ दिया पान करीम फरमा तो के इजाजत यो भी जंग जो हर्ब जो हर्बो आ जेके तदबीर चजे त हुन दुश्मन के पंजो कया पोर दे वार कया पान करीम ठीक आ तो के इजाजत साहब रसूल भी तो है अल्लाह अकबर आई अबू लैला साहब सा गड भी दो है भाई गड भी दाड़ उते रसण का बाद में वो मत जगह में मौजूद हो तो हेठ दी सद कंदो है जमन सद कंदो है या का पूछा भी दो लही दो हेठ पूछा कंदो दे खबर तुम मोट आयो ही तो इस्लाम आंदो असा के छड़े नहीं अदी खैर में मोट आयो तो लगो यार इस्लाम तो आंदो पर इस्लाम अचण का पोइ असांजा जेके हाल आहिनि असां खां पुछ ही छा थी वियो आहे कि बैतुल माल जे नाले ते ज़कात जे नाले ते ख़ैरात जे नाले ते ॾेई असीं कंगला थी विया आहियूं को वस के बवस का असांखे अन्न जा ॾे हाणे त बुख पिया थी मरूं कि मूं तव्हांखे चयो त मोहम्मद जे पोयां लॻंदो त तबाही थी वेंदव बसि अञा त तव्हांजो अलाए कहिड़ो असरु थींदो कि बसि हाणे जेको कुझु थियो सो थियो हाणे असीं छॾे बि कोन था सघूं इहे ॻाल्हियूं बदिलियूं आहिनि हाणे अन्न ॾे तंहिंमहिल लॻो त अन्न वस कयां बवस कयां साईं वारा वेठा आहिनि तक़रीबन जेको आहे 5 मण 4.5 मण जो थिए थो अरबी में कि भला अधु ॾे या कुझु इहे उठ पूरो भरे खणिजे अन्न जो जी हाँ ठीकु आहे अन्न ॾियां थो हिकिड़ो शर्त आहे कि कहिड़ो कि तव्हां पंहिंजूं मायूं असां वटि छॾे वञो जेके रहन में ॻह में हुजनि त अन्न खणी चवण लॻो त केॾो वॾो माण्हू ई केॾो तुंहिंजो नालो आहे कयब
ऐं मुंहिंजो बि नालो आहे। माण्हू चवंदा बिना अन्न जे बटन मणनि जे लाइ करे पंहिंजी मायूं ॾेई आहियो। इहा ॻाल्हि ठहे त कान थी। की पोइ ठीकु आहे, पोइ पुटनि खे छॾे वञ मूं वटि, क्या पुट छॾे वञा। माण्हू चवंदा जवान पुट ॿ टे मण अननि जे करे छॾे आयो आहे, मोहम्मद शाबाश अथई। इहा ॻाल्हि मूंखां सम्झ में कान थी अचे। कि अच्छा पोइ भला छा मर्ज़ी थी। ही मर्ज़ी मुंहिंजी इहा आहे त आऊं हथियार तंहिंमें ज़रह बि आहे, तलवार बि आहे, तीर बि आहिनि, इहे तुंहिंजे हवाले कयो थो वञा। उन खां बाद में भला मूंखे इन ध्यानु ॾे कि हा ठीकु आहे भला इहो खणी आ। अल्लाह अकबर साहिब रसूल फरमाए थो त हुनखे हथियार मूं ॾिना, पर हुन खां मूं वाइदो वरितो अन्न खणी पियो वञा। राति जे टाइम ते पैसा ॾियण ईंदुसि, पंहिंजा हथियार खणण ईंदुसि, पर सॾु कई त लहजा ज़रूर, को शक ई शुबा न कजां। कि ठीकु आहे। हिन में सियाणप कहिड़ी हुई त साहिबी रसूल ॿियो जेको हज़रत अबू साहिबी रसूल है नालो मुहानी वरितो हिन मुंहिंजे में हो अबू नाइला, जज़ाकल्लाह। अबू नाइला साहिब जेको गॾु हो उन सां खीर पीतो हो गॾु, यानी थंज शरीक उनजो भाउ हो। जंहिंमहिल सॾु कई त का बि राति जो साहिबी सॾु कयो त हुनजी घरवारी ने ॿाह में थो जो का बि किॾां थो वञे, कि आउं हेठि थो वञा। कि न, जेको सॾु करण वारो आहे उनजे आवाज़ मां आउं खून पई ॾिसां, रत पई हुनजे वात पई ॾिसां। कि छो कि मुहम्मद जा साथी हिननि ते एतबार न कजां, दोस्ती ॾे हथ तरे वधायो अथनि, पर आउं सम्झां थी त हू गुस्ताखे रसूल खे क़त्ल कंदा, छॾींदा कोन को। हू आया तोखे पैसा ॾियण, पर हेठि न लहिजां। कि आउं हेठि लहां त तोखे ख़बर आहे त इन में अबू नाइला केरु आहे, जे मूं सां गॾु खीर पीतो आहे, मुंहिंजो भाउ बि गॾु आहे हुन सां। ईअं वरी कीअं कंदा। कि ठीकु आहे, तूं ज़िद थो करे वञ। चादर वेड़े करे हेठि ईंदो आहे, चादर हुनखे वेड़े लाइ क़रीब ईंदो आहे, घर खां थोरो परते हुनखे साहिब रसूल उथींदो आहे। पर साहिब फरमाईंदो आहे त मूं हुनखे इशार कयो त जॾहिं हिन जे वारनि में आउं पकड़ियां त पोयां वार कजोसि। अल्लाह अकबर। छाजे करे जी सज़ा कहिड़ी हुई? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ शायरी कई हुई। इन शायरी में नबी करीम जे अहल जे बारे में, उम्महातुल मोमिनीन जे बारे में, अहल बैत जे बारे में, सहाबा इकराम जे बारे में, पाण करीम जे बारे में हिन गुस्ताखी कई हुई। अल्लाह जे नबी जे तरफ़ां साहबी वञनि था, उन शख़्स खे सॾु करे लाहीनि था जीअं पहाड़ी तां लही ईंदो आहे। त साहिबी रसूल उनखे ठाकुर पाईंदो आहे, मथे में हथ विझी करे चवंदो आहे ख़ुशबू कहिड़ी अजीब लॻाई थिए, भला औरतें तुंहिंजी ख़ुशबू त सूंघिया। नक रखंदो आहे मथे ते, वाह 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 जी ख़ुशबू। कि तोखे ख़बर आहे त ख़ुशबू जो शौक़ीन आहियां, आउं बि ख़ुशबू हणां, घरवारी मुंहिंजी ख़ुशबू हणे। तोखे ख़बर आहे शादी बि मूं वॾे बहितरीन ख़ानदान मां कई आहे, जेको हमेशह ख़ुशबू इस्तेमालु कंदो आहे। मूं जहिड़ी कंहिं ख़ुशबू इस्तेमालु कई आहे कि वाह, कंहिं बि इन जे करे तारीफ़ जा मजबूर थी पियो आहियां। वरी हलिया त वरी जेको आहे मथे मां ख़ुशबू तुंहिंजी थो कयां। साहिब वरी करीब कंदो आहे, वारनि मां हथ विझी करे उनखे औरतें छिके करे उन वरी ख़ुशबू जे लाइ नक खे अॻिते कंदो आहे, ॿिए साहिबी खे इशारो कंदो आहे, ओ तलवार जो वार कंदो आहे। छो जो वार साहिबी रसूल जे हथ में हूंदा आहिनि, तलवार हणी करे मुंडी हुनजे कपींदा आहिनि। उहा मुंडी खणी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि में रखंदा आहिनि। या रसूल अल्लाह, ही कब नशरफ आहे जेको अल्लाह जे रसूल खे ईंदाईंदो हो, अॼु उहो क़त्ल थी चुको आहे। ओॾी महिल जेको आहे मक्के वारा सारा कमज़ोर थी विया। उनखे मालूम हुजे त जेके यहूदी अॻे नबी करीम जी गुस्ताखी कंदा हुआ, अॼु अफ़सोस जो मक़ाम आहे, अॼु 1.5 अरब मुस्लमान आहिनि, 157 ममालिक इस्लामी रियासतूं आहिनि, पर उहा गैरत न आहे जेका हिकु नाबीन साहबी में हुई, उहा गैरत न आहे जेका हिकु कमज़ोर साहबी में है। अवांखे मालूम हुजे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी कंदड़ खे जेका बानी आहे तमामु ख़ूबसूरत आहे, साहबी रसूल के पसंद आ, साहबी नाबीना, उन्हें बानी मान के बचड़ा भी चान, गुलन जड़ा बचड़ान, उनके कत्ल करे बानी के इन करे दुआ जो उनके मना करवा नबी करीम जी गुस्ताखी न कर। एक दफो मना कई, ब दफा मना कई, 3 दफा मना कई, वह न मुड़िया। आधी रात जो आस्ते आस्ते तीर खंदो आ, साहबी रसूल आ, अखिन का नाबीन हुआ, अच्छी करे उनके दिसंदो आ, वह सुतल हुंदी आ, उनके पेट ते ओ नेदो रखी करे मथा ज़ोर दींदो
आहे पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे बानी खे क़त्ल करे फजर जी निमाज़ ते पाण करीम जी ख़िदमत में हाज़िर थींदो आहे रसूल करीम सल्लल्लाहु जे साम्हूं ॻाल्हि हली वेंदी आहे से रात पाड़े में औरत क़त्ल थी वई आहे पाण करीम ने ऐलान फरमायो केरु आहे जेको सच ॿुधाए न औरत खे क़त्ल कंहिं कयो आहे ओ नबी नु रसूल नबी नु साहब उठी वियो आहे उथर खां बाद में आस्ते आस्ते वेंदो आहे उनजे जिस्म खे ॾकणी वठी वई आहे रसूल करीम जे लाइ कहिड़ो फ़ैसिलो कंदा छो जो औरत खे क़त्ल करे आया पाण करीम सल्लल्लाहु जे करीब वेंदो आहे पाण करीम फरमायो ॾे ख़बर तो हिनखे क़त्ल छा जे लाइ करे आहे या रसूल अल्लाह इन औरत जो मालिक आहियां ही मुंहिंजी बानी आहे मूं हिनखे चयो रसूल अल्लाह जे ख़िलाफ़ न ॻाल्हाईंदी कर गुस्ताखी न कंदी कर हिनखे कई दफ़ा मूं मना कयो आहे पर ही न रुकी आहे आख़िरकार मूंखे जज़्बो अची वियो आहे जलालत अची वई आहे तव्हांजी गुस्ताखी मूंखां बर्दाश्त कान थी आहे राति में साॻे नमूने गुस्ताखी कई आहे गुस्ताखी करण खां बाद मुंहिंजी छुटी आहे ऐं ॾिसने ॻोल्हींदो छो जो मुंहिंजी नज़र पूरी कान पवंदी आहे जिथे जो आवाज़ आयो जॻह ते हिनखे तीर हणी करे हिनखे नेज़ो हणी करे मूं क़त्ल कयो आहे या रसूल अल्लाह जेको फ़ैसिलो सादिर फरमायो मुंहिंजे अखियुनि ते पाण करीम फरमायो तूं त वॾे बिसारत वारो माण्हू आहीं इन औरत जो खून लुढ़ी वियो छो जो गुस्ताख़ रसूल औरत मालूम इहो थियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिन गुस्ताखी शुरू ॾींहं में कई अॼु बि कई फ़ैसिलो ऐं हगाल फतवा साॻी हलंदी तॾहिं हू बि वाजिब क़त्ल हा ही बि वाजिब क़त्ल आहिनि जेके उन सां दोस्तियूं यारियूं था निभाइनि माना नबी करीम जी गुस्ताखी में शरीक ईमान वारो अवां कुझु कोन था करे सघो कम अज़ कम तव्हीं फिरास से मसनूआत खां बाइकाट कयो इन्हनि खां जेको आहे बाइकाट कयो ॾिसो ॿिया परफ्यूम सभ खां वधीक परफ्यूम फिरास जा अचनि था उन पढ़ंदा कयो पेरिस मेड इन पेरिस त कोन्हे मेड इन फ्रांस त कोन्हे सऊदी अरब खे फ्रांस वारनि अपील कई आहे अल्लाह जो नालो सां महिरबानी असां ते कयो त मुस्लमाननि खे चओ त असांजी मसनूआत खां उहे बाइकाट न कनि असांखे करोड़ों रुपए जो नुक़सानु पहुतो आहे जॾहिं हिन मसनूआत खां बाइकाट कयो आहे ईमान वारनि ख़ासि करे इस्लामी मुल्क जेके अरबनि जा आहिनि ऐं ख़ासि करे पाकिस्तान है उन्होंने एतिरो त जेको आहे मसनूआत खां बाइकाट कयो जो देवाल पर जो शिकार थियो आहे फ्रांस तंहिं करे कम अज़ कम असीं पंहिंजी ज़मीर ते खां इहो पुछूं ऐं सुवाल कयूं त असीं छा था कयूं अॼु परफ्यूम उन्हनि जा पसंदि न हाल उनजा ट्रक ये बिस्कुट पसंदि कोन कंदासीं ये खाधे पीते जी शयूं ये उनखां बाद में परफ्यूम उनखां बाद में पाउडर मेकअप जो सामान तक़रीबन फ्रांस खां थो अचे इन जो ख़्यालु कयो ॾिसो मेड इन पेरिस लिखियलु आहे फ्रांस लिखियलु आहे शइ जो बाइकाट कयो ईमान जो मुज़ाहिरो कयो अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे अल्लाह ताला मूंखे अॻे मलकनि जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जेसि ताईं जिंद जान है नबी करीम जे मथां घोर थियण जी अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे असीं मरूं त कलमे शहादत नसीब हुजे ऐं रसूल करीम जी शान जे मथां जी कुर्बान थी वञूं असीं बि कुर्बान असांजो औलाद बि कुर्बान नंढा वॾा कुर्बान माल मिल्कत सभु कुर्बान पोइ असीं ख़बर सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति